मां ॻोठ जे बच्चे बच्चे खे इहा ॻाल्हि ॿुधाई आहे, वीचारी कुतनि जे कननि में बि इहा ॻाल्हि। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। हवा ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स। जी हाँ दोस्तो, मां अवां दोस्तनि खे सोप सीरियल सिंध टीवी जी बहितरीन सोप सीरियल दोलाब जी 32 क़िस्त में ऐं 32 क़िस्त में जेका अपडेट ॾियण वारो आहियां, उन में अवां दोस्तनि खे सभिनी खे ऐं भलीकार चवां थो, वेलकम कयां थो ऐं भली करे आया, जी करे आया मुंहिंजा दोस्त। ऐं मुंहिंजा जेके दोस्त सब्सक्राइब दोस्त आहिनि उन्हनि जा लख थोरा लख लाइक, ऐं जेके दोस्त हींअर मुंहिंजो वीडियो ॾिसनि पिया उन्हनि दोस्तनि खे बि मां वेलकम कयां थो पंहिंजे हिन वीडियो में। ऐं उन दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश कंदो हलंदुसि, जेकॾहिं दोस्त अगरि आहियो अवां न्यू मुंहिंजे हिन चैनल ते, त सभ खां पहिरियां त दोस्तो मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो, ऐं आख़िर ताईं ॾिसण सां अवां दोस्तनि जो सहकार मूंसां गॾु गॾु रहंदो। मां उमेदु कयां थो त मुंहिंजे हिन वीडियो ताईं खे त आख़िर ताईं ॾिसंदा ऐं पंहिंजे दोस्तनि में यारनि में पंहिंजे ग्रुप में जेके व्हाट्सअप ग्रुप आहिनि उन्हनि में बि मुंहिंजे हिन वीडियो खे अवां दोस्त शेयर कंदा। त दोस्तो ॻाल्हि कंदासीं सोप सीरियल दोलाब जी अचण वारी जेका क़िस्त आहे, उहा क़िस्त आहे 31 क़िस्त, जेका इनशा अल्लाह अव्हां खे हिन सूमर ते ऑन एयर थींदी 7:05 ते, जेका अव्हां ॾिसंदा उन क़िस्त खे। जेका क़िस्त अचण वारी आहे, जेका क़िस्त ही अचण वारी आहे लाजवाब क़िस्त आहे, जंहिंमें वॾा झेड़ा आहिनि, वॾा झगड़ा आहिनि, जंहिंमें वॾो जेको आहे नुक़सानु थियण वारो आहे। ऐं नुक़सान मां मुराद इहा आहे त जेके मुराद खान वारा आहिनि उहे, ऐं जेको आहे सोढल वारा या ही जेके उतां क़ैद थियल आहिनि, जेके रेज़न वटि ही क़ैद आहे त सोढल वारा, ऐं सोढल जो चाचो ॿिए पासे ॾांहुं मुराद वारा, उहे बि हिकु प्लानिंग करनि था जंहिंखे शैतानी वारी जेका बाहि जी जेका चिरिंग खे जेका फूक ॾियनि था पिया, जेको जीअं झगड़ो वधे, उहो आहे मीर शाहनवाज़ ख़ान, जेको उन पंहिंजो कमदार खे पंहिंजे इन कम जे लाइ लॻाए छॾियो आहे त तूं ॿिन्हिनि धुरनि खे पाण में भड़काए त जीअं हीअ विढ़नि हीअ पाण में विढ़ंदा, त अॼुकल्ह जे दौर जे हिसाब सां मतिलबु त हीअ विढ़ंदा त हीअ सभु वरी पोइ मूं वटि ॿई ईंदा धुरियूं, त जीअं मां हिननि जो फ़ैसिलो करे सघां, ऐं फ़ैसिले में हिकु धुर खे कस लॻंदी त ॿिए धुर खे मां पंहिंजो हथु रखंदुसि। ठीकु अहिड़ीअ तरह ॿिए पासे ऐं जेको आहे मीर मंसूर ख़ान खे बि जेको आहे हिकु वार्निंग ॾिनी वई आहे। मीर मंसूर ख़ान बि पंहिंजी जॻह ते परेशान आहे। मीर मंसूर ख़ान ते जेको आहे DSP मथां SP जेके मथां पुलिस जो वॾो दबाव आहे, त जेके ही तुंहिंजा कारकुन आहिनि, जेके तुंहिंजा ही कामरेड आहिनि, इहे कामरेड जेको आहे नुक़सानु कनि था पिया, ऐं जेको आहे माण्हुनि खे अगवा कनि था पिया, माण्हुनि खे ब्लैकमेल कनि था पिया। उन बाबति जेको आहे ही उन ते जेको आहे वॾो ज़ोर पए थो पियो मीर मंसूर ख़ान ते, ऐं मीर मंसूर ख़ान जा कुझु माण्हू अगवा बि थी चुका आहिनि, उन्हनि खे मार कुट कई पई वञे, ऐं जेको आहे पुलिस उन्हनि खे लाकअप करे उन्हनि खां वधीक तफ़्तीश करे थी, जंहिंजे करे मथां IG DIG जो जेको आहे न ज़ोर हुजण जे करे पुलिस जेको आहे मीर मंसूर ख़ान जा माण्हू पकड़ण जी वॾी जदोजहद करे थी, जंहिंमें वॾी पुलिस लहे थी। ऐं उनखां पोइ जेको आहे इन जे ॻोठ में हिकिड़ो ईअं सम्झ त कर्फ्यू लॻायो वञे थो, जंहिंजे कर्फ्यू में जंहिंमें नसीबा वारा इहे जेको आहे ॻाल्हियूं कनि था पिया त हाणे ख़तरो वधी वियो आहे। हिकु पासे जेको आहे उहो हमले जी तयारी कनि था पिया, रहज़न वारा कूंद खे छॾाइण जी कोशिशि कनि था पिया, उहे बि प्लानिंग कयूं वेठा आहिनि त असां जेको आहे इन्हनि मुराद वारनि ते
जेको हमिलो कंदासीं, हमले जी ही भरपूर कोशिशि कनि था, पंहिंजा माण्हू हेॾां होॾां जेके घुराइनि था पिया। ऐं ॿिए पासे जेको आहे पुलिस जो बि दबदबो आहे, पुलिस बि अचे थी, हिकु पासे खां पुलिस, ॿिए पासे खां जेको आहे रेज़न वारनि जा माण्हू आम्हूं साम्हूं अची वञनि था। ऐं जेका अचण वारी किस्त आहे 31 नंबर किस्त, उन में वॾो झेड़ो थियण वारो आहे, वॾो झगड़ो थियण वारो आहे। ऐं इहा किस्त तमामु लाजवाब किस्त आहे। ऐं इन्हनि किस्त में ई अवां दोस्तनि खे मां ॿुधाईंदो हलां त अवां इन दोस्त इन किस्त मां इनशा अल्लाह लुत्फ़ अंदोज़ थींदव। अवां खे जेको आहे इन्हनि में मां ॿुधाईंदो हलां त जेको थियण वारो आहे उहो पुलिस ऐं जेको आहे रेज़न वारनि जो ई पाण में मुक़ाबिलो थिए थो, जंहिंजे करे रेज़न जा कुझु माण्हू पुलिस वटि अची वञनि था पिया। ऐं होॾां कुझु माण्हू जेको आहे मीर मंसूर ख़ान जा बि हेॾां अचनि था, जंहिंजे करे रेज़न वारा इहो था सम्झनि त जेको आहे इहा पुलिस मीर शाहनवाज़ ख़ान मोकिली आहे असांखे जेको आहे मार ॾियण जे लाइ। ऐं कुझु जो ककर वारा ऐं ॿिया टिया इहो सम्झनि था पिया त बाबा इहो पुलिस मां अव्हां खे अॻु में बि चवंदो हुउसि त जेको आहे इहो असां सां मीर शाहनवाज़ ख़ान सिधो न आहे, असांखे विढ़ाइणु चाहे थो, जंहिं ते रेज़न खे चए थो त असांजो जेको आहे मीर शाहनवाज़ ख़ान सॼणु आहे, दुश्मन आहे। जेकर दुश्मन आहे बि त मुराद वारनि जो आहे, असांजो सॼणु आहे। ऐं ॿिए पासे मुराद वारा बि इहो सोची वेठा आहिनि त असांखे मीर शाहनवाज़ ख़ान मां चङाई जी का बि उमेदु नथा रखी सघूं। ऐं उन्हनि खे बि पंहिंजे तरफ़ां इहो डपु आहे त किथे असां ते बि इहो पुलिस जो हमिलो कराए ऐं जेको आहे छोकिरी न खणी वञनि। ऐं होॾां सोढल बि उन्हनि जे क़ैद में आहे, चाचा बि उन्हनि जे क़ैद में आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त हिन अॻिते छा थियण वारो आहे ऐं छा थींदो। इनशा अल्लाह जेका बि अव्हां दोस्तनि खे मां ॿुधाईंदो हलां, जेका अपडेट मूं वटि पहुचंदी, इनशा अल्लाह मां अव्हां दोस्तनि खे उहा अपडेट ज़रूरु पहुचाईंदो हलंदुसि। ऐं इनशा अल्लाह अव्हां दोस्तनि खे जेका अव्हां दोस्तनि जी मोट आहे, अव्हां दोस्तनि जेको प्यारु आहे, अव्हां दोस्त मुंहिंजे हिन वीडियो खे बाक़ाइदा अव्हां ॾिसो था पिया आहियां। ऐं आख़िर ताईं मुंहिंजे हिन वीडियो खे अगरि तव्हां ॾिसंदव त वधीक अञा वधीक तव्हां दोस्तनि जा लख तोरा लख लाइक रहंदा। ऐं जेके दोस्त असांजा सऊदीअ में रहनि था पिया, ऐं उन्हनि दोस्तनि जा मां नाला त नथो खणी सघां, बहरहाल उन्हनि दोस्तनि जो मां शुक्रियो अदा कयां थो। जेके दोस्त सऊदीअ में आहिनि, जेके दोस्त दुबई में आहिनि, ऐं जेके दोस्त इराक ईरान में आहिनि, उहे बि दोस्त ही सुब सीरियल दोलाब ड्रामो ॾिसनि पिया। उन्हनि दोस्तनि खे बि मां पंहिंजे हिन पंहिंजी यूट्यूब चैनल सतार काजी व्लॉग में मां वेलकम कयां थो। ऐं उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी आहे जो हू मुंहिंजा वीडियोज़ ॾिसंदा आहिनि, बाक़ाइदा मुंहिंजी वीडियो खे लाइक बि कंदा आहिनि ऐं पंहिंजो कमेंट बि कंदा आहिनि। मां उन दोस्तनि जो तहे दिलि सां शुक्रियो अदा कयां थो। ऐं जेके दोस्त हींअर मुंहिंजो वीडियो ॾिसनि पिया, मां उन्हनि जो बि शुक्रियो अदा कयां थो। जेके दोस्त न्यू अचनि था पिया, उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी आहे। अञा बि मां उन दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदो हलंदुसि त जेकॾहिं अञा ताईं अव्हां दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त बराए महिरबानी दोस्त हाणे जेको आहे ईअं खणी सम्झ त दिलि ते पथर रखी मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कर। ऐं जो इन लाइक वारे जेको बटण आहे उनखे बि दॿाए ऐं बेल आल बटण खे दॿाए छॾ त जीअं हर वीडियो जेका मुंहिंजी अचण वारी आहे उनजो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि जे पंहिंजे मोबाइल स्क्रीन ते अची वञे। जीअं अव्हां दोस्तनि खे ख़बर लॻे त अॼु असांजे काज़ी भाउ जो व्लॉग पहुची वियो आहे। काज़ी भाउ जो जेको वीडियो आहे जेका नई अपडेट सां अव्हां दोस्तनि जी ख़िदमत में पेश कंदो आहियां हमेशह ऐं कंदो रहंदुसि जेसीं ताईं जेके बि ही सभु सीरियल हलनि पिया जेके बि। ऐं इनशा अल्लाह अव्हां दोस्तनि खे मां ॿुधाईंदो हलां त अव्हां दोस्तनि खे हर ड्रामे जी इनशा अल्लाह मां कोशिशि कंदुमि जो अव्हांजी जेका मोट आहे, अव्हांजो जेको प्यारु आहे ऐं उहा ॻणण जोॻो ई आहे। अहसानमंद आहियां मां अव्हां दोस्तनि जो। अव्हां दोस्त मूंखे जेका लाइक बि ॾियो था ऐं वधि खां वधि कमेंट बि कयो था। त अव्हां दोस्तनि खे वरी मां इहा ई गुज़ारिश कंदुसि
त जेको आहे तव्हांजी आइडियुनि ते त उहे नाला आहिनि, मां पढ़ी वञा थो। बहरहाल जेकॾहिं अव्हां दोस्त अगरि तव्हांजे जेको आहे मोबाइल में कीपैड जेको सिंधी वारो आहे त बराए महिरबानी अव्हां दोस्तनि खे मां इहो ॿुधाईंदो हलां त कीपैड अगरि सिंधी आहे त सिंधी में पंहिंजो नालो लिखो, ऐं जेको आहे पंहिंजो नालो, पंहिंजे शहर जो नालो, ऐं त पोइ वरी उन्हनि दोस्तनि जा मां अॻिले जेको अचण वारो वीडियो आहे उन दोस्तनि जा मां नाला खणी उन्हनि दोस्तनि खे उन शहर खां ई मुखातिबु कंदुसि, ऐं उन वीडियो में मां दोस्तनि खे उन्हनि खे मुखातिबु करे मां पूरी अपडेट ॾींदुसि। त मिसाल जे तौरु असांजो हिकिड़ो दोस्त आहे, जमील आहे दोस्त, हिकिड़ो इतलास दोस्त आहे, हिकु अदड़ी असांजी सादिया दोस्त बि आहे, उहा बि कमेंट कंदी आहे, ऐं खोड़ सारी ॿी बि अदड़ियूं आहिनि जेके अदड़ा आहिनि जेके असांखे कमेंट कंदा आहिनि, जिन जा कुझु दोस्तनि जा मूंखे नाला यादि न आहिनि, पोइ बि उन्हनि दोस्तनि जो मां कोशिशि कंदो आहियां त उन्हनि जा नाला यादि रखां। ऐं मां हाणे अव्हां दोस्तनि सां वाइदो कयां थो त अव्हां दोस्त पंहिंजो निशावर थोरो नाला ज़ाहिर करे लिखो पंहिंजो कमेंट में, ऐं पंहिंजे शहर जो नालो लिखो त जीअं मूंखे नालो मां उहे नाला लिखी वरी इन अॻिले जेको अचण वारो वीडियो आहे उन्हनि में अव्हां दोस्तनि जो नाले सां शुक्रिया अदा कंदो हलंदुसि। अव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानियूं लख थोरा, लख लाइक अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जीअं टहिकंदा टिड़ंदा रहो। इहा ई त मुंहिंजी दुआ आहे त जेके मुंहिंजा सब्सक्राइब दोस्त आहिनि ऐं जेके मूंसां प्यारु कनि था पिया, या जेके हिन सोप सीरियल तौलाब ॾिसनि था, उन्हनि दोस्तनि सभिनी जो मां तहे दिलि सां शुक्रिया अदा कयां थो। त दोस्तो, मां उमेदु कयां थो त मुंहिंजो हीउ वीडियो अव्हां आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा। नंढिड़ो वीडियो आहे, को 24 या 23 या 22 25 मिंट जो को वॾो वीडियो न आहे। पंहिंजो टाइम कढी तव्हां मुंहिंजे हिन वीडियो खे ॾिसंदा करो, ऐं इहो बि तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी रहंदी। त दोस्तो, मां उमेदु कयां थो त आख़िर ताईं तव्हां हिन मुंहिंजे वीडियो खे ॾिसंदव, ऐं आख़िर ताईं वीडियो खे ॾिसी उनजो लाइक कमेंट बि कंदा कयो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं दोस्तनि खे मां ॿुधाईंदो हलां त मोकिलाणियूं न आहिनि हूंदियूं, ऐं मोकिलाणी उन्हनि खां हूंदी जेके जुदा थी वञनि। त हमेशह गॾु आहियूं, ऐं मां दोस्तनि सां प्यार वारो जेको रिश्तो आहे उहो क़ाइमु दाइमु रहंदो इनशा अल्लाह, ऐं कचहरी बि थींदियूं रहंदियूं। मां त इहो चाहींदो आहियां त जेके दोस्त मुंहिंजा सब्सक्राइब दोस्त आहिनि उहे मूंखे अगरि पंहिंजे हिन कमेंट में पंहिंजो मोबाइल नंबर अगरि लिखंदा त पोइ वरी मोबाइल ते बि कचहरी कंदासूं उन्हनि दोस्तनि सां। उन्हनि प्यारनि दोस्तनि सां कचहरी बि थींदियूं, खोड़ सारा हाल अहिवाल बि थींदा, ड्रामे जे बारे में बि ॿुधाईंदा हलंदासूं त कहिड़ा कहिड़ा दोस्त, कहिड़ा कहिड़ा फ़नकार किथां जा आहिनि, ऐं किथे हिन जी शूट हले थी, ऐं शूटिंग में कहिड़ियूं कहिड़ियूं दुश्वारियूं पेश अचनि थियूं, कहिड़ा कहिड़ा मरहालात अचनि था पिया। उनजे लाइ अव्हां दोस्तनि सां बि ॻाल्हियूं शेयर कंदासीं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं शेयर कंदासीं। मां उमेदु कयां थो त तव्हां मुंहिंजे हिन ॻाल्हियुनि मां बेज़ारु कोन थिया हूंदा ऐं बेज़ारु थियण बि कोन ॾींदुसि इनशा अल्लाह। इहो प्यारो रिश्तो हमेशह पंहिंजो क़ाइमु दाइमु रहंदो, ऐं दोस्त जुदा न फिदा। ऐं अॻिले अचण वारी जेकी वीडियो आहे उन ताईं अव्हांखे बि थोरो ईअं सम्झ त खणी 24 कलाकनि जो अव्हांखे बि इंतज़ारु करिणो पवंदो, ऐं इंतज़ारु कबो आहे, पंहिंजे पिणनि प्यारनि जो इंतज़ारु कबो आहे। असां बि अव्हांजे उन्हनि प्यारनि मंझि आहियूं, उन्हनि पंहिंजे प्यारनि भाइरनि मंझि आहियूं, या अगरि तव्हां मुंहिंजा भाइर आहियो, मूंखे भाइर सम्झंदा आहियो, त पंहिंजो प्यार वारो इहो रिश्तो इनशा अल्लाह क़ाइमु दाइमु रहंदो, ऐं असां कचहरी बि थींदियूं रहंदियूं इनशा अल्लाह अज़ीम। वॾी महिरबानी, लख थोरा। त दोस्तो, हाणे मोकिलाणी न आहे, ऐं इनशा अल्लाह अज़ीम जेका आहे मुंहिंजी अचण वारी वीडियो आहे सुभाणे तक इनशा अल्लाह मां अव्हांखे उहा वीडियो ॾींदुसि, ऐं अव्हां दोस्तनि सां खोड़ सारियूं कचहरी बि कंदासीं उन में। ऐं जेको आहे बसि मोकिलाणी न आहे दोस्तो। ऐं मुंहिंजे अञा बि मां अव्हांखे इहो त चवंदुसि त मुंहिंजे हिन वीडियो खे अञा किन दोस्तनि लाइक कोन कयो आहे, बसि सिर्फ़ु ॿुधनि पिया ऐं सिर्फ़ु जेको आहे ॾिसनि पिया वीडियो खे, बाक़ी जेको आहे लाइक कोन था कनि। भली लाइक बि कयो, कमेंट बि कयो, पंहिंजा पंहिंजा नंबर, पंहिंजा नाला, पंहिंजे शहर जो नालो, अगरि ॿाहिरि मुल्क रहो था त ॿाहिरि मुल्क बि उते जेको आहे पंहिंजो, वरी ॿाहिरि मुल्क जो नंबर न ॾियो त था पोइ ॿाहिरि मुल्क वारा जेके सऊदीअ में रहनि था, दुबई में रहनि था, उहे भले खणी नंबर न ॾियनि त उहे दोस्त पंहिंजो कमेंट में
ऐं पंहिंजो शहर जो नालो लिखनि था। अदा मां ॿाहिरि जो आहियां। जीअं हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे अचे, अदा मां हुते जेको आहे न सऊदीअ में रहंदो आहियां, पोइ मां कीअं नंबर ॾियां। त हुन दोस्त जी वॾी महिरबानी आहे त उन वीचारे मूंखे ॿुधायो बि सही त अदा मां सऊदीअ में रहां थो। ते ठीकु अहिड़े तरह जेके असांजा दोस्त सऊदीअ में रहनि था, दुबई में रहनि था, ऐं जेको आहे को हिते ईरान में या जेके ॿाहिरि मुल्कनि जेके बि रहनि था कंट्री में, उन सभिनि दोस्तनि जी वॾी महिरबानी। ऐं जेके दोस्त अध ते वीडियो ॾिसी छॾे हलिया विया आहिनि, उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी। मां त चाहियां थो त मुंहिंजो वीडियो आख़िर ताईं ॾिसंदा कयो त जीअं वॉच टाइम ठही पवे। ज़ाहिर आहे वॉच टाइम वठां थो त मुंहिंजो जेको आहे तव्हां दोस्तनि सां सहकार ऐं हीअ जेको हमदर्दी वारो रिश्तो, दोस्ती वारो रिश्तो अलाह दाइम क़ाइमु रहंदो इंशाअल्लाह अज़ीम। वॾी महिरबानी। मां दोस्तनि जी अलाह करे ख़ुशि हुजे, आबाद हुजो। अलाह अव्हांखे आबाद रखे, वॾी महिरबानी। लख थोरा लख अलाह हाफ़िज़।